दोस्तों जेकॾहिं अव्हां वटि मोबाइल आहे त उन में लाज़मी टॉर्च जंहिंखे असां फ्लैश लाइट चवंदा आहियूं उहा बि ज़रूरु हूंदी। दोस्तों असां हूअं त ॾिठो वियो आहे टॉर्च जेकी फ्लैश लाइट आहे उहा राति जे ऊंदाईअ वक़्तु असां उनखे ॿारींदा आहियूं ऐं फ़ोटुनि कढण वक़्तु असां उन फ्लैश खे ॿारींदा आहियूं। असां उन मां इहे ॿई कम फ़ाइदा जेके आहिनि वठंदा आहियूं। पर उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि कमु आहे जेको असां हिन फ्लैश लाइट जे ज़रिए वठी सघूं था ऐं हैरान कनि आहे। तव्हां यकीन न कंदव त इन में असां कॾहिं सोचियो बि न होसीं त इन फ्लैश लाइट में ॿिया बि कम वठी सघजनि था। उन खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं कमेंट में ॿुधाइजो त तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो। त दोस्तों हिन सभ खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी ऐप डाउनलोड करणी पवंदी, छो जो ऐप हिन में सॼो कमु हिन में रखियलु आहे। सिर्फ़ु 2 MB जी आहे, तव्हां परेशान न थियो। 2 MB जी ऐप आहे जंहिंजो नालो आहे टॉर्च वॉलेट। हिन खे तव्हां अनइंस्टॉल कंदव। हिन में दोस्तों इहो आहे त तव्हांखे मां थोरो अॻिते हली सम्झायां थो। तव्हां हाली वीडियो खे न कजो त यार हे त बसि वॉलेट ॿुधी करे तव्हां परेशान न थियो। हिन में थोरो अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे जेको तव्हां पाण ई सम्झी वेंदव त यार हीअ कमाल जी ऐप आहे। हिन खे तव्हां डाउनलोड कंदव। जीअं मां हिन ऐप खे डाउनलोड कयां थो, दोस्तों तव्हां थोरो वेट कयो, मां हिन खे डाउनलोड कयां। दोस्तनि खे मां बार बार गुज़ारिश कंदो आहियां त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा कयो त मुंहिंजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि, उन में ग़लतियूं कोताहियूं कहिड़ियूं आहिनि जेके मां दुरुस्त कयां ऐं तव्हांजे लाइ मां बहितरीनु वीडियो ठाहिण जी पूरी कोशिशि कयां। उमेदु आहे दोस्त हिन वीडियो में मूंखे ज़रूरु जेको आहे त कमेंट करे ॿुधाईंदा त असांजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। हीअ ऐप अनक़रीब जेको आहे त डाउनलोड थी वई आहे। मां हिन खे ओपन कंदुसि। 2 MB जी आहे दोस्त, परेशान न थियो। हिन खे मां जीअं ई ओपन कयां थो, ओपन कयो आहे। हिन खे वधीक तव्हांखे जेको हिन जो मां सिस्टम आहे उहो सम्झायां थो। दोस्तों हिन खां पोइ तव्हांजो कुझु हीअं इंटरफेस नज़र ईंदो। हाणे हीअ जेको विच में बटण आहे फ्लैश लाइट जो ऐं मथे लिखियलु आहे लॉन्ग प्रेस ऑन टच टू ओपन, इन खे फ़िलहालु छॾियो था। हेठों ऑप्शन आहे जेको हे ॾिसो, मथे कंदासीं। हिन खे थोरो पहिरियों चकर सां हिन खे असांखे ऑप्शन अलो करिणो आहे। हाणे असांजी पोईं लाइट जेकी आहे ॿरी वई आहे, ठीकु आहे। हाणे मां हिन खे पोइते कंदुसि त वरी जीअं आम तौरु जीअं लाइट हूंदी आहे उहो ई सिस्टम आहे हिन में। हिन खे अॻिते कंदुसि, लाइट ॿरंदी, पोइते कंदुसि, लाइट तव्हांजी फ्लैश जेकी हूंदी पोयां उहा विसी वेंदी। हाणे हिन खां अलावा दोस्तों मथे ऑप्शन आहे हिकिड़ो टॉर्च जो, लिखियलु आहे लॉन्ग प्रेस ऑन टच टू ओपन वॉलेट। हिन खे माना तव्हां ज़ोर सां दॿायो, तव्हांजो जेको आहे त फंक्शन खुली वेंदो। मथे हिकिड़ी कुंड सां टॉर्च छापियलु आहे ऐं उते लिखियलु आहे टॉर्च। इन खे तव्हां जेको आहे त ज़ोर सां 1 मिंट झलींदव, माना कुझु सेकंड लाइ हुनखे फिंगर सां झलींदव त उहो फंक्शन जेको आहे हिन जो ओपन ऑटोमेटिक ई थी वेंदो। दोस्तों हिन ऐप में इहा ख़ासियत आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो, छो जो मां तव्हांखे आख़िर में सॼो सिस्टम सम्झाईंदुमि। तव्हां चवंदव त वाक़ई हीअ ॻाल्हि यार बहितरीनु सही चए पियो। हिन खे जीअं टॉर्च खे मां हयो त अलावा वारो ऑप्शन अची वियो। हिते तव्हांखो पासवर्ड घुरंदो। हिते तव्हांखे कहिड़ो बि पासवर्ड लॻाइणो आहे। मिसाल जे तौरु मां 7088 जेको आहे त मूं हिन ते मिड़ई कोड हयो आहे। हाणे तव्हांखे सिलेक्ट क्वेश्चन, माना अगरि तव्हां पासवर्ड पंहिंजो भुली वञो त उन खां पोइ तव्हां हिते अहिड़ो को लफ़्ज़ यादि कयो जेको तव्हांखे यादि, हेठि आख़िर में लिखियलु आहे हू इज़ यूअर बेस्ट फ्रेंड, माना तव्हांजो प्यारो दोस्त कहिड़ो आहे। त मां हिते मिसाल जे तौरु लिखंदुसि कहिड़ो बि नालो, मिसाल जे तौरु मां शायदि लिखियुमि, ठीकु आहे। इहो माना तव्हां अगरि पासवर्ड भुलिजी वञो था त तव्हां उहो पासवर्ड हिन खे हीअ लॻाए करे तव्हांखे पासवर्ड मिली वेंदो। दोस्तों हिते ऑप्शन आहिनि वीडियो, नोटिस, ऑडियो, इमेज। हाणे हिते तव्हांखे इमेज लिकाइणी आहे हिकु, ठीकु आहे। इमेज खे यहाँ से ऑप्शन आयो। मथे हिकिड़ो कुंड में लिखियलु आहे न्यू एल्बम वारे, उन कुंड में लिखियलु आहे हिकिड़ो मांधाणी जो निशान आहे। इन खे तव्हां हे कुंड बि आहे, हिन खे तव्हां क्लिक कंदव त डायरेक्ट जेको आहे तव्हां पंहिंजी गैलरी में वेंदव। पंहिंजी गैलरी में तव्हां कहिड़ो बि फ़ोटू खणंदव। फ़ोटू हे जेको आहे त मां हिन खे चॉइस कयो ऐं मथे डबल टिक ताले जो निशान आहे, सॉरी, हिकिड़ो फ़ोटू खणी करे हे मथे ताले जो निशान आहे, इन खे मां जीअं ई हिन क्लिक कंदुसि त हीअ फ़ोटू मुंहिंजो हिन वॉलेट में अची वियो आहे। दोस्तों हाणे इहो फ़ोटू मुंहिंजी गैलरी में गायब थी वियो आहे। हीअ अची वियो आहे मुंहिंजी टॉर्च ऐप में।
ठीक है। छो जो हुआ जो दोस्तों असां जी वॉलेट जी होंगी गैलरी रखदा लॉक गैलरी खोड़ खजारा ऐप ने रखदा तो असां में के शरारती दोस्त या के मिट माइटन को असां लिकाइण जी कोशिश कंदा पर वो ऐप के गोले गोले के हुजाए तो दोस्त हूंदा आहिनि चवंदा आहिनि असांखे कोड दस्यो या मिसाल ईअं पोइ उनखे न ॿुधाइण जे करे असां हीअ ऐप डाउनलोड कंदासीं टॉर्च आहे जंहिंखे ॾिसी करे हर को चवंदो यार हीअ त ओपन करण खां पोइ हीअं नज़र ईंदी हर को चवंदो यार हीअ टॉर्च आहे हीअ मसल लाइट ॿारण जी कमु अचे थी पर हिन में अंदरि ई वॾो कमु आहे मथे लिखियलु आहे टॉर्च जेको साॻी ऑप्शन खे तव्हां जीअं हणंदव उन में ई वरी उहो मथे ऑप्शन आहे इनखे जीअं हणंदव त हलिया वेंदो डायरेक्ट जेके तव्हां हिन में फ़ोटू वीडियो वग़ैरह लिकाया हूंदा पासवर्ड लॻाए करे हलिया वेंदो तव्हां उन में जेको बि रखियो हूंदो तव्हां ॾिसी सघो था तव्हांजी गैलरी में गायब हूंदो हूअं ऐप त ॿिया खोड़ आहिनि पर उहे दोस्त खे नाराज़ थींदा आहिनि असां न ॿुधाईंदा आहियूं हिन ऐप में ॿुधाइण जी बि का ज़रूरत न हर को चवंदो लाइट आहे माना असांजे लाइ आसानी आहे छो जो पंहिंजी फैमिली जा माण्हू बि असांजी मोबाइल खणंदा आहिनि असांजा दोस्त बि खणंदा आहिनि पोइ ख़ासि करे उन में जेकी शइ लिखियलु हूंदी आहे वॉलेट जेको हूंदो आहे गैलरी लॉक हुजे या फ़ोटू लॉक हुजे कहिड़ो बि हुजे उहा अगरि ॾिसंदा आहिनि त उहा उनखे खोलण जी कोशिशि कंदा आहिनि या असांखे ई चवंदा आहिनि त यार हिनखे खोलियो जॾहिं हीअ ऐप तव्हां वटि डाउनलोड हूंदी त हर माण्हू चवंदो यार हीअ जेको आहे फ्लैश वारी लाइट ते को सोचे बि न सघंदो त हिन में अंदरि का ई वॉलेट आहे हिननि में अंदरि ई का शइ लिकियलु आहिनि छो जो ॾिसण में इहो फ्लैश लाइट हूंदी ओपन कंदा बि उहो फ्लैश ई हूंदी पर इन में जेकी अंदरि सेटिंग आहे जेकी खुफ़िया आहे उहा तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांजे कंहिं बि माण्हू खे ॿिए खे ख़बर न पइजी वेंदी उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।